लॻ मड रोड ते मरहूम मोहम्मद सिद्दीक मेमण जे घर खे ओचितो बाहि लॻी वई। घर में रखियल सामान ऐं भाण जूं बोरियूं सड़ी रखती वयूं। सोबोदेरो टाउन जे फायर ब्रिगेड वारनि खे बर वक़्त इतलाउ ॾिनो वियो। जंहिं गाॾी जो तेल न हुजण जो जवाज़ ॼाण आयो, उन मौक़े ते एडमिनिस्ट्रेटर शफ़क़त अब्बासी सां राब्तो कयो वियो, जंहिं फोन खणण जी ज़हमत ई न कई। जंहिं बाद ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण बाहि ते कंट्रोल करे छॾियो। मुतासिरनि टाउन ऑफिसर साजिद रड ऐं एडमिनिस्ट्रेटर जी अहिड़े अमल ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कंदे टाउन ऑफिसर सोबोदेरो ऐं एडमिनिस्ट्रेटर ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जो मुतालबो करे छॾियो। मुतासिरनि कमिश्नर सखर ऐं DC ख़ैरपुर समेत आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त हुननि ख़िलाफ़ कार्रवाई करे ऐं मुतासिरनि सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो।